धारी जात में असन घर में का जी पिया नसा वीरा नसा मैयन के भी धको थन मर्दन के ना जाती कई थन धकाया था न मारियो था न घणो साके ना को धक्का कया ने बा मुझे सीरियस आ पुलिस एक्शन नहीं करे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां खे दादू खां ख़बर ॾींदा हलूं। सरवार जलाल सोलंकीअ जी रिपोर्ट मूजिब दादू भरिसां ॻोठ जुमो खान चौहान जे ॻोठाणनि औरतुनि ऐं मर्दनि बाअसर धुर ऐं ए सेक्शन पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो आयो। असांजे मर्दन के तेरी मायन के भी धको थन मर्दन के भी धको थन असांजे हिकड़ो खगड़ाई आने बियो घर में बियो असांखे पैसा न पाई असांजे कुछ कयो असांखे पुलिस रे हिकड़ो अनवारा मुमताज़ा दादा सरवारा महबूबा जिनवारा हुनन के धक्का हणियो थन ओ मगसी आने असां धारी जात में असां घर में का जी पिया असां वीरा असां मैयन के भी धक्का थन मर्दन के नाज़ी कई थन छो ये बड़ी गल ये खाड़ी पैसन जे करे ये गाजी पिया ने घर जे करे छो असा जमे चवा जे गोठ जायूं ओ पंध जे पर वेठान हां संजे बच्चा ने थे घणा धकाया था न मारियो था न घणो साके ना को मना दवा दारू जो खर्च कोने मिलिया अस्पताल में पियो आ के मना खयो भी कोना सो बच्चन सा जुल्म वडो हाणे केर असां जी अदालत करे अदालत कयो न असां जी पुलिस भी कोने चढ़ी आई आ वो असां त हियां वेठा आहियूं। 13,000 मंगसी रुस्तम मंगसी अली हसन मंगसी सफला मंगसी एजाज मंगसी मीर मंगसी ये सब ॾाढे करे असां मंडा आया त धक कया आहिनि बा मुंहिंजो सीरियस आहे पुलिस एक्शन नथी खणे अनवर वो एक्शन पुलिस नथी खणे सी असां कटाई आहे ॾाढा न असां ग़रीब एक्शन थाणे ऐं उहो ॾाढा न असां भेणियो व्याज खणी आहे व्याज ते मींहुं ॾींदा लखारी में 2 लखारी हुनखे ॾींदियूं अथनि हुन खां पैसा वठनि असां छो था वठनि हिते असांखे ॾाढा ई था ॾसनि हिन जो तरीक़ो सही न आहे ज़ुल्म आहे असांजे ॿारनि जे अंदरि धका अथनि। मुज़ाहिरीन अली नवाज़ चौहान, दाऊद चौहान, मोसमात ज़ैनब चौहान, मोसमात हुरा चौहान, मोसमात वडेरी चौहान, नज़ीर अहमद चौहान ऐं ॿियनि दायूं त गुज़रियल राति बाअसर जवाबदारनि मीर हज़ार मगसी, मीर मगसी, सैफुल्ला मगसी ऐं ॿियनि हथियारनि ऐं ॾंडनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी ॿारड़नि औरतुनि ऐं मर्दनि ते तशद्दुद करे मुमताज़ चौहान, अनवर चौहान, अली नवाज़ चौहान, दाऊद चौहान के ज़ख्मी करे छॾियो आहे। ज़ख्मियुनि मां अनवर चौहान जी हालत गणती जोगी हुअण सबबि नवाबशाह अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। हुननि वधीक चयो त ए सेक्शन थाणे ते NC रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूद पुलिस बाअसर जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हुननि चयो त बाअसर जवाबदार धुर जा संदन अज़ीज़ मुहर्रम चौहान ॾांहुं पैसा हुआ। मुहर्रम चौहान कराची हलियो वियो आहे। बाअसर धुर असां मथां बिना जवाज़ हमिलो करे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त बाअसर धुर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। बा मुंहिंजो सीरियस आहे पुलिस एक्शन नथी खणे